सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। ज़हर ज़िंदगिया ज़हर ज़िंदगिया अदा जने मिनी दुरेन में ठा थी वयो आहे ऐं हाकिम खान पाण चई वयो आहे त हाणे तव्हां को बि फिक्र न कयो। पोइ ही असांखे आज़ाद छो नथा कनि? खणी जो हाकिम खान असांखे दिलासो ॾेई वियो आहे, पर हक़ीक़त छा आहे इहो असांखे कोन थो ॿुधाए। जेकॾहिं तव्हां मीरा खे आज़ादु करायो ऐं मां उते न हूंदुसि पोइ त मां मीरा जो माहिर थी पवंदुसि। जेकॾहिं तूं उते हूंदे हाकिम खान ऐं मां पाण में न ठहियासीं त तूं जज़्बात में अची कुझु बि करे सघींदो। गफ़ार खान सिधो माण्हू आहे, ॻाल्हियुनि ज़रिए असां हुन सां ठही वेंदासीं ऐं पोइ हू धोखे ॾियण जी कोशिशि न कंदो। हाणे हाकिम खान तुंहिंजी कंहिं बि चाल में अचण वारो न आहे। ओॾां हलणु ॼण पंहिंजी मौत खे दावत ॾियणु बराबरि आहे। कोठा कुझु बि कर, पर हाकिम खान खे कहिड़ी हालत में मुतमिन करणो आहे। गफ़ार खान अञा कुझु ॻाल्हियूं रहियल आहिनि, उन्हनि जो साम्हूं अचणु अञा बाक़ी आहे। मां हिते पंहिंजे माण्हुनि खे वठणु आयो आहियां ऐं तुंहिंजे लाइ बि सुठो इन में त उहे माण्हू असांजे हवाले कर। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा।